कुछ सवाल जवाब कंदोसि। जी साईं। तूं ॿुधाए न बना। जी साईं। ॿुधाए 14 फ्रूटनि जा नाला ॿुधाए। साईं हिकिड़ो अंब, हिकिड़ो सूफ़, दर्जन केला। चङो जेकॾहिं आऊं तलाउ में किरी पिया त पोइ छा थींदो? पोइ त लहे थी वई, 3 ॾींहं पकी मोकल साईं। भेड़ो 3 ॾींहं पकी मोकल सभु पियो अचे। इंस्पेक्शन भी हले। जी जी सोचो कि ताने बारे में कुछ सवाल जवाब कयो। तव्हां दियो साहब आयो जी बड़े के करियो। अच्छा बाबा पढ़ाई सही भी हले? जी साईं। हां मूंखे हिन सवाल जो जवाब तव्हां थी पुट भला ॿुधा सोमनाथ जो जेको मंदिर आहे वो कंहिं तोड़ियो? साईं अलाए मूंखे ख़बर कोन्हे, मूं कोन तोड़ियो। ॿारनि खे इहो तव्हां कोन पढ़ायो? साहब हाणे बच्चा आहिनि के तोड़े छॾियो हूंदो तव्हां बि छो वठी मंदिर जे पोयां पिया अहिड़ा तव्हां जहिड़ा जेतिरा मास्टर हूंदा न शागिर्द वेड़ा थींदा त आका ई चली